अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी ख़बर तव्हां सां अॼु शेयर कंदासीं। अॼु जेका अपडेट आहे दोस्तो इन में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दुलाब ड्रामा जेका हाणे सीज़न जेको टियों स्पेल हली रहियो आहे ऐं चोथों स्पेल टें स्पेल में नवां अदाकार बि एड थियण वारा आहिनि। ऐं इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तो हिन में ककर जी भेण वॾो कारनामो कंदी जंहिंजो नालो कूंज आहे। इहा भॼी करे मंसूर खान वटि पहुचंदी ऐं हाणे जॾहिं हीअ भॼंदी हाणे मंसूर खान वटि रहंदी यको मंसूर खान खे पुराणा उनखे वाइदा यादि रहंदी उनजी माउ खे बि वाइदा यादि ॾियारींदी ऐं चवंदी तूं वाइदा मूंसां कया ऐं ॿिए दुश्मन जे हवाले तूं मूंखे करे छॾियो। हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर जा मां मरदुमि या तोसां शादी कंदुमि मां पोइ न वेंदुमि। मंसूर खान मजबूर थी वेंदो। बाद में जॾहिं तव्हां पाण ई अली खान तलाक ॾींदो इन खे पोइ मंसूर खान इन छोकिरी सां निकाह कंदो। फ़िलहालु जेको आहे उहो पनाह में रखंदो ऐं राज़नि वारनि खे वापसि कान ॾींदो ऐं राज़नि वारा दुश्मन छिता थी पवंदा मंसूर खान जा ऐं मंसूर खान खे चवंदा इहे तुंहिंजी चाल हुई जंहिंमें तूं कामयाबु थी चुको आहे। असांखे अॻे ई शक हुयो हाणे असांखे पक थी वई आहे ऐं उन्हनि जी इहा ई जेको आहे न सोच हूंदी। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। जिते बि जो ख़ुशि हुजो आबाद हुजो खिलंदा मुस्कराईंदा रहो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा रहो कमेंट कंदा रहो। सुठा लावेज़।